अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? उम्मीद आहे त अवां सभु दोस्त बिल्कुलु ख़ुशि हूंदा, ठीकु हूंदा। दोस्तों, जीअं त अॼोकी हिन वीडियोज़ में मां अव्हांखे ॿुधाईंदुसि त ड्रामा सोप सीरियल ॾाढनि जो ॾे जे बारे में, ऐं मां इहो अव्हांखे ॿुधाईंदुसि त इहो ड्रामो आख़िर एतिरो जल्दी छो ख़तमु थी वियो। ऐं जीअं त इन ड्रामे खे असां ॾिसी असां पंहिंजो टाइम ज़ाया कंदा हुआसीं, इन खे ॾिसंदा हुआसीं, ऐं इन जे ड्रामे मां असांखे कुझु हासिलु न थियो। इन ड्रामे जी न असांखे कहाणी जी सम्झ आई, ऐं न ई वरी असांखे डायरेक्टर जी सम्झ आई। दोस्तों, अहिड़ी कहिड़ी मजबूरी हुई? कंहिंसां मजबूरी हुई? अदाकार सां मजबूरी हुई, या डायरेक्टर सां मजबूरी हुई, या चैनल सां मजबूरी हुई, यानी प्लेटफॉर्म सां मजबूरी हुई जो हिन ड्रामे खे अॻिते हलाए न सघिया, यानी वधाए न सघिया। दोस्तों, अहिड़ी ग़लती कंहिंजी आहे जो हिन ड्रामे खे उहे अॻिते हलाए न सघिया? दोस्तों, असां अॼु ताईं इहा ख़बर ॿुधूं पिया त हिन ड्रामे में जेका ग़लती आहे उहा डायरेक्टर जी आहे, ऐं उहो मां सॼो कुझु हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि जो ही ड्रामो हली न सघियो। असां पंहिंजो अजाई फज़ूल टाइम ज़ाया कंदा हुआसीं। टाइम पंहिंजो जेको हुयो उहो क़ीमती हुयो, ऐं हिन ड्रामे जे इंतज़ार में हूंदा हुआसीं त हीउ ड्रामो थींदो ऐं अॻिते वधंदो, ऐं हिन जी कहाणी स्टेप बाय स्टेप असांखे सम्झ में अची वेंदी। छो त हर जेको बि ड्रामो निकिरंदो आहे उहा दुनिया जे लेवल ते निकिरंदो आहे, त दुनिया खे ख़बर पए कहिड़ा सॼण हूंदा आहिनि, कहिड़ा दुश्मन हूंदा आहिनि, ऐं कहिड़ी तरीक़े सां ड्रामेबाज़ी थींदी आहे, ऐं कीअं चाल विढ़िजे। इहा कहाणी जेका हूंदा आहे इहा अजीब हिकिड़े क़िस्म जी कहाणी हूंदी आहे। त दोस्तों, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुसि त हिन ड्रामे में जेका आहे स्टेप बाय स्टेप जेका ग़लती आहे उहा आहे डायरेक्टर साहब जी। छो त हू पंहिंजे अदाकारनि खे सुठे तरीक़े सां पेमेंट पंहिंजे अंजाम ते पेमेंट न ॾेई सघियो। सो इन करे प्लेटफॉर्म खे बि हिन ड्रामे तां हथु खणणो पइजी वियो, ऐं डायरेक्टर खे बि अदाकारनि खे घुराइण में हथु खणणो पइजी वियो। ऐं दोस्तों, हिन ड्रामे मां असांखे कोई बि फ़ाइदो न मिलियो, ऐं हिन ड्रामे में जेको असांजो टाइम हुयो उहो असांजो टाइम ज़ाया थी वियो। ऐं असां हिन ड्रामे जा जेको आहे सो पर्सनल आशिक़ हुयासीं। हिन ड्रामे खे अवां ॾिसंदा हुयो, हिन जा जेके चाहींदड़ आहिनि उहे काफ़ी हज़ारनि जी तादाद में आहिनि, ऐं अहिड़ो को बि ड्रामो प्लेटफॉर्म ते न हलंदो हुयो जेको हीउ ॾाढनि ॾे हलंदो हुयो। ऐं हिन खे ॾिसण जी वजह छा आहे? छो त हिन में ॾिसण जी वजह आहे हिन ड्रामे खे, हिन में सुठा अदाकार आहिनि ऐं सुठा पुराणा एक्टर्स आहिनि। उन्हनि जी प्यार मोहबत कुर्ब जे करे ऐं उन्हनि जी ड्रामेबाज़ी जे करे उन्हनि खे अवाम चाहे थी। छाजे करे ॿिया बि त ड्रामा खोड़ हलनि था सिंध टीवी ते ऐं KTN ते, छो त उन्हनि में एक्टर्स भला न आहिनि। हिन ड्रामे में एक्टर्स भला हुया, ऐं हीउ ड्रामो अॻिते हली न सघियो। अलाए कंहिंजी हिन ड्रामे खे नज़र लॻी वई, ऐं हिन ड्रामे में सुठा बहितरीन एक्टर हुया, ऐं उन्हनि एक्टरनि वीचारनि जी रोज़ी रोटी जेका आहे उहा आहे एक्टिंग कंदा, एक्टिंग कंदा, ऐं उन ई एक्टिंग मां उन्हनि खे 2-3 रुपया मिलंदा, ऐं उन्हनि जे बचनि जो गुज़र सफ़र थींदो आहे। दोस्तों, जीअं त उहे एक्टर अॼु बि दावा करे रहिया आहिनि त असांखे पैसा मिलिया आहिनि, यानी सफ़ा थोरा मिलिया आहिनि। ऐं प्लेटफॉर्म ताहिरा राई धरती TV जो मालिक जेको आहे उहो चए पियो त मां हिन खे इदारे जे तरफ़ां असां पैसा ॾेई छॾिया आहिनि डायरेक्टर साहब खे 3,80,000, ऐं बक़ाया कुझु पैसा रहनि पिया, सो उहे बि ॾेई ईंदासीं। ताहिरा राई चयो आहे त आउं कंहिंजा पैसा खाई वधीक अमीर थियणु नथो चाहियां। पंहिंजे इंटरव्यू में ताहिरा राई चई चुको आहे हिन ड्रामे जे बारे में। दोस्तों, जीअं त इदारे जी तरफ़ां डायरेक्टर साहब खे पैसा मिली चुका आहिनि, ऐं ताहिरा राई चैनल धरती TV जे मालिक चयो आहे त असां इदारे जी तरफ़ां पंहिंजा पैसा ॾेई चुका आहियूं, ऐं डायरेक्टर जी ख़बर न आहे त हुन इहे पैसा एॾा काॾे कया। ऐं दोस्तों, कंहिंजो हक़ु न खाइजे, ऐं कंहिंजो हक़ु खाई वधीक अमीर थियणु न चाहिजे। ऐं इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हाणे जेको हीउ ड्रामो ईंदो उन जो नालो आहे दर्दनि जो देस, जंहिंजी काफ़ी हली रही आहे मशहूरी, ऐं उन ई ड्रामे में सुठा हिकिड़ा अदाकार आहिनि, आज़म मेंगल ऐं ॿिया काफ़ी सारा एक्टर्स। तव्हां त ॾिसंदा हूंदव
उन ड्रामे जी काफ़ी वटसठ लगी पई है ऐं शूटिंग जारी है। ज़ुल्फ़कार बुर्दी भी उन बाबति ॼाण ॾेई रहियो आहे ऐं काफ़ी सुठो बहितरीनु ड्रामो उहो आहे। त दोस्तो ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे त अॼु जी वीडियो मां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे वीडियो खे कमेंट्स कयो, पंहिंजी राय ॾियो त मुंहिंजा वीडियो तव्हांखे कीअं था लॻनि। अगरि वीडियो मुंहिंजा ख़राबु आहिनि त मां अहिड़ा वीडियो ठाहिणु बंदि कयां ऐं पंहिंजी कमेंट्स जो राय जेको बि हुजे तव्हां ॾेई ज़ाहिर कंदा कयो। जेके बि असांजियूं ग़लतियूं आहिनि उन्हनि ग़लतियुनि जो अॻा असांखे कंदा कयो त असांजियूं कहिड़ियूं ग़लतियूं आहिनि ऐं महिरबानी करे पंहिंजी कमेंट्स जो राय ज़रूरु ॾींदा ऐं असांजा ही वीडियो असांजो कॉन्टेक्ट तव्हांखे कीअं पियो लॻे। त दोस्तो ही हुई अॼु जी वीडियो। उम्मीद आहे अॼु जी वीडियो मां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियो ॾिसण जे लाइ मुंहिंजे चैनल मोहम्मद यासीन खे सब्सक्राइब कंदा, असांजी हर वीडियो खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा, छो त तव्हां जेकॾहिं ॿाहिरि असांजे वीडियो खे लाइक कंदव त असांजे हौसला अफ़ज़ाई थींदी। त दोस्तो एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।